नाज़िन खे डहर की मां अपडेट कंदा हलूं त खींजू बंगलो में मुबैना तौर औरत गोली लगण सबब फौत थी वई आहे। मुस्मात अल्लाह ॾिनी जुणे जो घरू तकरार था पिस्टल जा फायर करे आपघात कयो आहे। मांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ इलाइक़े में चोबोल आहिनि त मुस्मात अल्लाह ॾिनी खे मुड़ुस क़तल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है मांखे अपडेट कंदा हलूं डहरकी में खींजू बंगलो में मुबैना तौर औरत गोली लगण सबब फौत थी वई आहे। संदस चाचे अब्दुल कुदूस जो चवणु आहे त मुस्मात अल्लाह ॾिनी जुड़े जो घरू तकरार था पिस्टल जा फायर करे आपघात कयो आहे। ॿिए पासे इलाइक़े में चोबोल आहिनि त मुस्मात अल्लाह ॾिनी खे मुड़ुस क़तल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रमेश कुमार खां। जी रमेश अपडेट कजो, छा मामलो आहे? जी ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डहर की वेझो खींजू तोरण खींजू बंगलो ऐं जिते औरत आहे मुस्मात अल्लाह ॾिनी जुड़े जो साल साम जुड़े जो ऐं मुबैना गोली लगण सबब उहा फौत थी विया अहिड़े इतला ते खींजू पुलिस पहुची ऐं औरत जो लाश तहवील में वरितो ऐं लाश डहर की सरकारी अस्पताल में अॼु पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो आहे। उन मौक़े ते फौती औरत जे चाचे अब्दुल कुदूस जो चवणु आहे त मुस्मात अल्लाह ॾिनी ऐं जेको घरेलू अनपढ़ ख़ुदकुशी कई आहे पिस्टल जा फायर कया आहिनि जंहिं सबब उहा फौत थी वई आहे। ऐं जॾहिं इलाइक़े में चोबोल आहिनि त सदाम हुसैन जेको औरत जो मुड़ुसु आहे उन खे क़तल करण बाद फरार थी वियो आहे ऐं उन बारे कंहिंजी पुलिस सां ॻाल्हि थी आहे उन्हनि जो चवणु आहे त असां मामले जी जांच करे रहिया आहियूं ऐं हर पासे खां रुख जी जांच करे पोइ लाइ अमल जोड़ींदासीं या FIR दाख़िल कंदासीं। जी महिरबानी मां जी अपडेट करण लाइ।